जी बाबा साईं मूंखे तॾहिं तव्हां छो उथारिया पुट कुछ सोचे तॾहिं त तोखे तॾहिं तां उथारे आयो आहियां न। असल में तोसां सलाह करणी आहे। मूंसां सलाह? छो बाबा साईं तूं वॾो आहीं, हुकुम कर। अबा वॾो त वरियल शाह जो उठ बि आहे, तूं त सफ़ा को बेवकूफ़ आहीं। कम त उहो भलो आहे न जंहिंमें सभिनी जी सलाह हुजे। आउं को नूरां जे चवण ते फ़ैसिलो त कोन कंदुसि न। छो बाबा साईं तव्हां शादीअ लाइ नूरा खां मर्ज़ी कोन पुछी हुई छा? केरल केरल हिन जी हालत ॾिस। मां कहिड़ी ॻाल्हि थो करियां, ही कहिड़ी ॻाल्हि थो सोचे। मल जो मल ई रहंदो। अबा ॻाल्हि ॿुध, अदो ईदन आहे मिसकीन माण्हू, कांधपो त आसूदे मल कयो आहे। अॼु टीजो आहे उहो अधे उर्स वारा था कनि, बाक़ी सूअ ऐं जुमाणा पाण कंदासूं। बाबा साईं सूअ जो ज़िमो त अबे बचल खान पंहिंजे सिर खयो आहे, बाक़ी जुमाणो असां कंदासूं। बाबा इहो ई त वक़्तु हूंदो आहे, माण्हू ॿाहिरनि सां भरजलो थी बीहे। इहे न दा मौत ई महिमान, ख़ुशी ऐं ॾुख ॿुधाए त कोन ईंदा आहिनि न। ॾुखी सुखी त हर के मथां अचणी आहे न दा। जहिड़ी पोख पोखींदासीं उहा ई लुणंदासीं न। बिल्कुलु अदा, जंहिंसां जहिड़ो पेर खणबो मोट बि उहा ई मिलंदी। अबा उथ त हलूं तॾहिं ते मथां धो खां पोइ कब्रिस्तान हलणो आहे, तॾो बि खणणो आहे, दुआ बि घुरींदासीं। अबा उथूं त सही। अबो बचल खान परेशान आहे, ॾातू वियो त वियो केॾां? अबा ख़बर अथई न 10 ॾींहं गुम थी वेंदो, इहो किथां न किथां हथड़ी हणी मोटी ईंदो। अबा ॾातू एॾो किरियल मुड़ुसु कोन्हे जो तॾो छॾे चोरीअ ते हलियो वेंदो। अबा हज या उमिरे ते त कोन वियो हूंदो, हूंदो कंहिं जेल में या थाणे ते। उथ त पाण हलो तॾहिं ते हलिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।